अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सब खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। काबीना इजलास मां तोशाखाना जी जांच रिपोर्ट जी एजेंडा रद्द, नई 8 नुकाती एजेंडा जारी कई वई। पाकिस्तान तहरीक इंसाफ जी अॻवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त पार्लियामेंट में पंहिंजो किरदारु अदा करण लाइ तयारु आहियूं, पर हुकूमत संजीदा नाहे ऐं चूंडुनि जी तारीख़ न ॾेई रही आहे। बिलावल असांखे पार्लियामेंट में अचण जी दावत नथो ॾेई सघे, इहो वज़ीर आज़म जो इस्तेहक़ाक़ आहे। सिंध हाई कोर्ट सूबाई हुकूमत खे 4 महीननि में मख़सूस माण्हुनि जी कोटा ते भर्तियूं मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान अदालत पारां सिंध हुकूमत ते कावड़ जो इज़हार। अदालत चयो आहे त समूरनि खातनि में ख़ासि माण्हुनि जी भर्ती जो अमल 2 हफ़्तनि में शुरू कयो वञे। अमेरिका में तेज़ हवाउनि ऐं तेज़ बर्फ़बारी सबबि ज़िंदगीअ जो निज़ाम धरम भरम थी वियो। मुख़्तलिफ़ हादसनि में फ़ौतुनि जो अंग 70 ताईं पहुची वियो। न्यूयॉर्क जा ओलह वारा इलाइक़ा 4 फुट बर्फ़ जे हेठां दॿिजी विया। अमरीकी मीडिया मूजिबि न्यूयॉर्क जे ओलह वारनि इलाइक़नि में अॼु वधीक 9 इंच बर्फ़बारी जो इम्कान आहे। ओबावड़ो वेझो चौकमाड़ी रिंद माइनर खे आरडी 8 वटां 40 फुट घारो पइजी वियो। 20 एकड़ खां मथे कणिक जो ताज़ो पोखियल फसल पाणी हेठि अची वियो। इतला बावजूदि आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारे खे बंदि करण में मसरूफ़। नाज़रीन, इहे हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।